कंदाकोट दंगवानी खानापुर तक जे एमएनए मीर शबीर अली खान बिजाणी पारां एमपीए डॉक्टर सोराब खान सरकी जे बयान ते सख़्त रद्द अमल। वेब टीवी ते एमपीए डॉक्टर सोराब खान सरकी जो इंटरव्यू ॿुधण खां पोइ एमएनए मीर शबीर अली खान बिजाणी पंहिंजो रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त बिजाणी ख़ानदान हमेशह डॉक्टर सोराब सरकी जी हर मुश्किल घड़ी में हिमायत ऐं मदद कई आहे। हर मामले में उनजो भरपूर साथ ॾियण सां गॾोगॾु हर सियासी माहौल ते सपोर्ट कंदा रहिया आहियूं। वेब टीवी जे सहाफ़ी सां ॻाल्हाईंदे एमएनए मीर शबीर अली खान बिजाणी जो चवणु हो त 2013 वारी इलेक्शन में जॾहिं डॉक्टर सोराब खान सरकी जे मुक़ाबले में संदसि भाउ सरदार ज़ुल्फ़कार खान सरकी मैदान ते लथो हो त उन वक़्तु बि मीर साहब मीर हज़ार खान बिजाणी ऐं बिजाणी ख़ानदान डॉक्टर सोराब खान सरकी जो साथ ॾेई मुश्किल तरीन इलेक्शन मां उनखे कढी आया हुआसीं। बिजाणी ख़ानदान डॉक्टर सोराब सरकी जी हमेशह गैर मशरूत हिमायत कंदो रहियो आहे, पर इंतिहाई अफ़सोस आहे त 2024 वारी इलेक्शन में डॉक्टर सोराब खान सरकी असांखे चङाई जी जेका मोट ॾिनी हुई इहा कॾहिं बि न विसरंदी। एमएनए मीर शबीर अली खान बिजाणी जो चवणु हो त ईंदड़ इलेक्शन में असां सभिनी ॻाल्हियुनि खे साम्हूं रखी सोचे सम्झी फ़ैसिला कंदासीं। आख़िर में यादि रहे त एमपीए ठुल्हो डॉक्टर सोराब खान सरकी हिकु निजी वेब टीवी खे ॾिनल इंटरव्यू में बर्क़ सियासतदान मरहूम मीर साहब मीर हज़ार खान बिजाणी जो ज़िक्र पिणु वरजायो हो।